सिंध हेडलाइन न्यूज़ जो सिंध के सलाम हाज़िर है दानियाल सोलंकी की रिपोर्ट। तालके हैदराबाद ॿारहाड़ी जा तक़रीबन समूरा ॻोठ बुनियादी ज़रूरतुनि खां वांझल आहिनि। हिकिड़ी उहे ज़रूरतूं जेके खेनि ख़ुदि खे हल करणियूं आहिनि, ॿियूं उहे ज़रूरतूं आहिनि जिन जी ज़िम्मेवारी रियासत मथां अचे थी। मुल्क ख़ासि करे सिंध जे ॻोठनि जी हालति मोह जे दड़े खां बि वधीक फुरियल आहे। अहिड़ी हालति में वॾी आस ऐं ख़वाहिश कंहिं बुनियादी ज़रूरत तहत पूरी थिए थी त उन जी ख़ुशी हर कंहिंजे मुंहं नज़र अचे थी। हिन इलाइक़े जे ॻोठनि जहिड़ो का ॻोठ गिलुंदारी, ॻोठ सालेह बागुल, मुख़्तियार आराई ऐं मोहम्मद बख़्श बरहाम खे तारीख़ में पहिरियों भेरो गैस जो मनसूबो मिलियो त ख़ुशी जी लहर छाइजी वई। हीउ मनसूबो ॿ साल अॻु शुरू थियो पर अञा ताईं मुकमल न थी सघियो आहे। छो मुकमल न थी सघियो आहे, इन जो जवाबु ॾींदड़ यकीनन हिकिड़ा उहे आहिनि जिन हितां वोट वरितो ऐं ॿिया उहे इदारा जिन ते आवाम जी ख़िदमत जो फ़र्ज़ु आयद थियल आहे। पर इहे बि चोॿोल आहिनि त हिन मनसूबे में करप्शन जो गोरख धंधो जारी आहे। इलाइक़े वासियुनि जो मुतालबो आहे त हिन मनसूबे खे जल्द खां जल्द मुकमल करे असांजो मसइलो हल कयो वञे।